अल्लाह खैर करे। अबे पहिरियों रोज़ो रखियो हाले वियो न मोकिलाए चवांसि बि पियो अबा रोज़ो न रखो या अल्लाह आराम करे। ओ अबा अबा शुक्र आहे जी। आज़ान मिलियो? हा अबा आज़ान त मिलियो। आज़ान मिलियो? हा हा। एलिडे रोज़ो मकरू जी वार कर खणी वठ को फलूट खारा के बारे खणी वठ। छो अबा खैर त थी छा जो मकरू छा रोज़ो? छो बा रोज़ो हो न? हा रोज़ो त थी पोइ पियो ऐं बेहोश लॻो खैर त आहे? निंड खणी वई न बा बेसाव थी पियो आज। आज़ान त मिलियो मां नमाज़ पढ़ी आहियां अबा। अब बढ़िया मूंखे रो थाई छो हले हाणे नमाज़ ते रोज़ो खोलिया न वञा न। अरे अबा रोज़े खोलण वारो आज़ान न मिलियो आहे अञा अबा। हे बेपारी वारो रूप आज़ान मिलियो 1 बजे वारो मां नमाज़ पढ़ी आहियां मंझंदि वारी जेको आहे उहा ॻाल्हि थो कयां। अञा बेपारी वारी मिली आहे? हा बेपारी थी आहे न। छो अल्लाह खैर करे चङी तरह यादि कर ज़हन ते मथां ट्रिपा रेट पई आहे मां। अल्लाह अकबर अबा रोज़ो रखियो थी भला सभा जाई भाई ख़तम थी वियो आहे छा? मां हाणे जमात सां बेपारी जी नमाज़ पढ़ी आहियां 2 बजे वारी। न मां टाइट आहियां इंशाअल्लाह 3 रोज़ा रखंदुमि अल्लाह जे हुकुम सां। अल्लाह जी बात त न रखो बसि भाई 1 रोज़े सां ईअं थी वियो आहे सफ़ा। न मां 3 रखंदुमि अल्लाह खैर करे। अल्लाह खैर कंदो अञा बेपारी थी आहे भा सफ़ा हाल आहे तो थी छा आंदी छा 4 वए न? हा 4 त वयो सुबुह। छा आंदी कंहिंजे लाइ? रोज़े जे लाइ। अल्लाह रोज़े में अञा अधु ॾींहुं पियो आहे भा छो हाणे वठी अधु ॾींहुं पियो आहे त हुन ॾे कासाई ॾे वञो। इहो छेलड़ा सुबुह ॾिसी आयो मां त बा सुठा बीठा हुआसीं। इहो वठिजेसि उतां इहो रान में वठिजेसि पोइ हिन जंग में वठेसि 5 पाव वठेसि मुंहिंजे लाइ। 5 पाव तुंहिंजे लाइ गोश्त वठां? हा पप्पा खे पुछ न ओॾो मार नुंहुं को उहा लाइ छा चवंदी पोइ उहो पंहिंजे लाइ तव्हां मुर्गी भले वठो जहिड़ा बुकियूं। ओ अबा मां तुंहिंजे लाइ 1 किलो चई छॾियो आहे छेले वारे खे। असां पंहिंजे लाइ मुर्गी चई आहे घर जे लाइ उहा कराईंदुमि। तुंहिंजे लाइ मां छेले जो गोश्त अलॻि चयो आहे। मां पाण ई सम्झां थो त अॼु अबे रोज़ो रखियो आहे त मिड़े कंहिं वट सां रोज़ो खोलायासीं। 1 किलो चयो आहे तुंहिंजे वॾो अबे ते थोरो करे तो 1 किलो चयो अथई। हा छेले जो उहो त अधु त मारी नुंहुं चाढ़ण में चखी घुम कंदी। अधु वरी इहे नंढड़ा तोरा ईंदा चवंदा ॾाढा असांखे ॾे घटि में घटि ओ 5 पाव चएसि जीअं पाव वञे चखण में हेॾे होॾे किलो त मुंहिंजे लाइ हुजे न। 5 पाव सिर्फ़ु तुंहिंजे लाइ गोश्त छेले जो? न मां मस्जिद में रोज़ो खोलींदुमि। हल खैर आहे भा जेको हूंदो न बात न छिकिल किनी करे थो न माई चवई आहे न त पोइ हुन लाइ छा अचे। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे भाई इहो कोन्हे मां चवां थो त एतिरो कीअं खाई सघंदे तूं कुराड़ो माण्हू आहे वधि में वधि हेॾो कर बि पाव खन खाईंदे किलो मां जवान माण्हू न खाई सघंदुमि बाबा। अबा मां रोज़ो रखियो आहे न मूंखे ख़बर हूंदी न। अल्लाह खैर कंदो हाणे त जेको नसीब। हा इहो मुंहिंजे लाइ हा पंहिंजे ॿारनि जी फरमाइश उहा जेकी आहे उन्हनि खे ख़बर। हा 10 किले वारो हिकिड़ो हिंदाणो सुठो ॾिसी 36 आणी वठिजई। अच्छा निकिरणी था बाबा। 10 किले जो हिंदाणो सिर्फ़ु तुंहिंजे लाइ? हा हिकिड़ो इनायसी केतिरो बि हुजे हिकिड़ो बीजो बि हुजे। हिकिड़ो केतिरो इनायसी हिकिड़ो बीजो 10 किलो हिंदाणो। 10 किलो हिंदाणो अबा चवंदा आहिनि न हिंदाणे खाइण सां अंदर जी तामाशी जेकी आहे उहा मरदी आहे खुश्की ख़तमु थींदी आहे। हवा लॻे थो जेको पहिरियों रोज़ो रखियो आहे न तुंहिंजो सफ़ा दिमाग़ आउट थी वियो आहे। 10 किलो हिंदाणो 5 किलो उन में गिदरो 5 किलो ॿियो गिदरो 20 किलो तूं खाईंदे फ्रूट भाउ खैर त थी ढोरा माण्हू आहे अबा हो खणी घटि आहे न 1.5 किले वारा हुजनि 1.5 किले वारो हो 1.5 किले वारो हो पोइ बि 1/2 किलो खारक हुजे 1/2 किलो घर लाइ उहे त रखे था 1/2 किलो मुंहिंजे लाइ 1/2 किलो अलॻि हुजे हिकिड़े ॾींहं लाइ। अॼो को रोज़ो पहिरियों आहे जेकी शइ मां चाहींदो मुंहिंजे लाइ अलॻि 1/2 किलो खारका खाईंदी? हा 1/2 किलो खन हुजनि बादरंग किलो खन हुजनि चकूं किलो 1.5 नारंगियूं 1/2 किलो खन सूफ़ ॿियो छा हूंदो अलाए आइटम भाउ ॿियो इहो कहिड़ो आइटम ॿियो नओं आयो आहे ज़ैतून महिमान अचणा अबा महिमान अलाह खैर करे अॼु पहिरियों रोज़ो आहे बरकत भरियो रोज़ो आहे हर को पंहिंजे घर खोलींदो इहा सभु शइ हुजे मुंहिंजे लाइ अबा इहे जेको फ्रूट सभु तुंहिंजे लाइ वठी अचां? हा मुंहिंजे लाइ अॼु तूं खाईंदे ॿुध फारवा लथियो न अब ॻाल्हि त ॿुध भला साल पूरो न खाधो हुजे छा कुझु? अरे अबा मज़ाक न कर न हेॾो तूं मूंखे फ्रूट ॾिसियो थी दावत कई आहे असांखे विहांउ शादी आहे रोज़ो खोलींदे तूं फ्रूट वधि में वधि किलो बरकत भरियो महीनो आहे पहिरियों रोज़ो आहे रोज़ो पंहिंजो नसीबु पाण खणी ईंदो आहे तूं छो सड़े थो
बस अब जो पहिरें रोज़े में एतिरो फ्रूट तूं चयो आहे त अलाह ख़ैर करे सॼे महीने में त माना मां में विकिणा ॿुधो ॿुधो ॿियो अञा छा फारवा न हूंदियूं हूंदियूं पारवा अञा ॿियो बि फ्रूट यादि कर कुझु हल फारवन खे छॾ हा इहो ॿ दॿा खनि स्ट्रॉबेरी वठ अबा छॾ हाणे छो तो हरू भरू मुंहिंजो बि दिमाग़ ॾिस ख़ुशि थो करे मां बि रोज़ो रखियो आहे छो तो हरू भरू तपाए अबा जेको नसीब हूंदो गंज कंदासीं अलाह जे हुकुम सां इहो रोज़ो खोलींदे ॻाल्हि ॿुध त सही तूं रोज़ो खोलींदे इहो ॿ गिलास पाणी जा पी करे हिकिड़ो सूप बि न खाई सघंदी आहे भा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां घणो नथो ॻाल्हाए सघां तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो आहे त महिरबानी करे इनखे शेयर ऐं लाइक ज़रूरु कंदा सब्सक्राइब बि कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि जे ग्रुप में इन वीडियो खे यार शेयर लाज़मी कजो पहिरियों रोज़ो आहे तव्हांजो को दोस्त मां जहिड़ो हूंदो मां ईअं नथो चवां त हीअं माना ग़लति नथो चवां माना मां जहिड़ो हिर्स करण वारो हूंदो तव्हांजो को न को दोस्त हूंदो त इहो वीडियो हुन ॾे शेयर कजो त जीअं उहो ॾिसी उहो बि खिले महिरबानी